अवांजी समातुन ताईं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। अव्हीं ॿुधी रहिया आहियो रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। अव्हांजी ख़िदमत में प्रोग्राम पेश कजे थो ख़बरुनि जी दुनिया। 23 जुलाई 2025 अरबा जे ॾींहुं प्रोग्राम ख़बरुनि जी दुनिया साण करे आऊं अव्हांजी ख़िदमत में हाज़ुर अव्हांजो पंहिंजो मेज़बान हबीब लगारी। सभ खां पहिरियां पेश करियूं था ख़ासि ख़बरूं। अवामी तहरीक पारां कॉर्पोरेट फार्मिंग ख़िलाफ़ एहतिजाजी तहरीक जो ऐलान। 25 जुलाई ते लाड़काने, 3 अगस्त ते हैदराबाद ऐं 27 जुलाई ते नौशहर फ़िरोज़ ज़िले में एहतिजाजी मुज़ाहिरा कया वेंदा। कराची में मुतालबनि जी मञता लाइ एहतिजाज कंदड़नि ते पुलिस कड़की पई। 200 खां वधीक सरकारी मुलाज़िम गिरफ़्तार। शहीद बशीर ख़ान कुरैशी जे मथां सिर ॾेई क़ुर्बान थींदड़ शहीद मुश्ताक ख़ासखेली जी सुभाणे वरसी। मकली ते तक़रीब मुनक़िद थींदी। मोरे भरिसां जीए सिंध मुहाज़ जो जलसो। शहीदनि सां इंसाफ़ जी घुर। सिंध सागर पार्टी पारां विछड़ी वियल नौजवान क़ौमी कारकुन, कलाकार ऐं कंपेर ज़ुबैर सागर जी यादि में ताज़ियती गॾिजाणी। हाणे पेश करियूं था तफ़सीली ख़बरूं। मोरो भरिसां परण में जीए सिंध मुहाज़ पारां अवामी जलसो मुनक़िद करे लगारी बजाराणी जे शहीदनि सां इंसाफ़ जो मुतालबो कयो वियो। जबरी तौरु लापता कयल क़ौमी कारकुन फ़ौरी तौरु आज़ादु करण जो मुतालबो। मोरो भरिसां परण शहर में जीए सिंध मुहाज़ पारां सिंजी ताज़ी ऐं ॻणती जोगी सूरतहाल, ख़ासि करे ज़मीननि ते ग़ैर क़ानूनी वालार ॻोठ लगारी बजराणी जे शहीदनि सां इंसाफ़ ॻोठाण जे बेगुनाह गिरफ़्तारियुनि ऐं जबरी गुमशुदगियुनि ख़िलाफ़ जलसो मुनक़िद कयो वियो, जंहिंमें वॾे अंग में मक़ामी माण्हुनि ऐं क़ौमी तहरीक जे कारकुननि शिरकत कई। जलसे जी सदारत जीए सिंध मुहाज़ जे मरकज़ी चीफ ऑर्गेनाइज़र फैज़ुल्लाह जुणेजो कई। ॿियनि अहम मुक़ररनि में क़ौमी अॻवान सैयद असगर शाह, असगर लुंड, शुआब शाह, असलम कोरीजो, यूनस राव ऐं ॿियनि क़ौमी कारकुननि पिणु शिरकत कई। जलसे खे ख़िताब कंदे अॻवान चयो त सिंध जे वसीलनि ऐं ज़मीननि ते क़ाबिज़ ताक़तवर धुरियूं मक़ामी माण्हुनि खे बेदख़ल करे रहियूं आहिनि, जंहिं ख़िलाफ़ क़ौम खे जाॻाइण जी सख़्तु ज़रूरत आहे। ॻोठ लगारी बजराणी में थियल ज़ुल्मनि शहीद थियल बेगुनाह माण्हुनि जे खून सां इंसाफ़ थियणु घुरिजे। ॻोठ लगारी बजराणी जे बेगुनाह ॻोठाण खे गिरफ़्तार करे ग़ाइबु करणु रियासती ॾाढ जो हिसो आहे, जेको बर्दाश्त न कयो वेंदो। सिंध जे क़ौमपरस्त कारकुननि खे निशानो बणाए तहरीक खे कमज़ोर करण जी कोशिश कई पई वञे। जीए सिंध मुहाज़ पंहिंजनि शहीदनि जे मिशन तां पोइते न हटंदी। फैज़ुल्लाह जुणेजे पंहिंजे ख़िताब में चयो त अॼु सिंध ॿीहर बंदूकनि, जबर ऐं मुआशी ग़ुलामी जे वर चढ़ियल आहे, पर असां शहीदनि जी राह ते हलंदे हक़नि लाइ जदोजहद जारी रखंदासीं। जलसे में नौजवान, बुज़ुर्ग ऐं ॿारड़ा पिणु शरीक थिया। सिंध जे तहफ़ुज़ लाइ इतिहाद जो मुज़ाहिरो कयो वियो। आख़िर में शहीद ज़ाहिद लगारी, इरफ़ान लगारी जे रूहनि खे ईसाल सवाब लाइ दुआ पिणु कई वई ऐं इहो अज़म पिणु वरजायो वियो त सिंध जी वहदत, ख़ुदि मुख़्तियारी ऐं वसीलनि जी मालिकी लाइ जदोजहद जारी रहंदी। फरीदाबाद वासी नौजवान सदाकत ख़ासखेली मुबैना तौरु कोटड़ी मां खंभिजी वियो। वारसनि फरीदाबाद में संदसि बाज़ियाबी लाइ एहतिजाजी मुज़ाहिरो कयो। कोटड़ी मां मुबैना तौरु खंभे गुम कयल पोहरियत सदाकत ख़ासखेली जी आज़ादी लाइ संदसि भाउ नज़ाकत ख़ासखेली, आरिफ़ ख़ासखेली, अमजद ख़ासखेली, फ़याज़ ख़ासखेली ऐं ॿियनि जी अॻुवाणी में सिटी गेट आॾो एहतिजाजी मुज़ाहिरो कयो। उन मौक़े ते मुज़ाहिरीन जो चवणु हो त सदाकत ख़ासखेली दवा वठण लाइ कोटड़ी वियल हो, जितां खेसि बेगुनाह खंभे गुम कयो वियो आहे, जंहिंजो कोटड़ी पुलिस ऐं लाॻापियल इख़्तियारियूं को बि ॾसपतो ॾियण लाइ तयारु न आहिनि। हुननि मुतालबो कयो त बेगुनाह खंभे गुम कयल नौजवान सदाकत ख़ासखेली खे ज़ाहिर करे आज़ादु करे इंसाफ़ फ़राहम कयो वञे। रियासती इदारनि हथां खंभे गुम कयल इंसाफ़ दाए ऐं इंसाफ़ जे भेनरनि अक्सा दायो ऐं अफ़साना दायो जी अमड़ तबियत तमामु घणी सीरियस हुजण सबबि
चांडका अस्पताल जे ICU वार्ड में दाख़िल आहे। कराची में पुलिस पारां बरबरे जो मुज़ाहिरो। मुतालबनि जी मञता लाइ एहतिजाज कंदड़ 200 खां वधीक सरकारी मुलाज़िमनि खे गिरफ़्तार कयो वियो, जॾहिं त कराची पुलिस पारां कराची प्रेस क्लब खां लंघंदड़ माण्हुनि खे पिणु गिरफ़्तार कयो वियो। इन हवाले सां वायरल वीडियोज़ में ॾिसी सघिजे थो त सिंधी टोपी पातल शख़्स खे पुलिस मेहराण कार मां लाहे हिरासत में वठी खणी वई। पुलिस हिरासत में वरितल शख़्स पुलिस खे चवंदो रहियो त असां हिते कम सां आयल आहियूं, तंहिं बावजूदि पुलिस उन शख़्स जी हिकु बि न ॿुधी। कराची में मुतालबनि जी मञता लाइ एहतिजाज दौरान गिरफ़्तार थियल 200 सरकारी मुलाज़िमनि खे आज़ादु कयो वियो। प्रेस क्लब अॻियां डिस्पेरिटी अलाउंस, पघारनि, पेंशन में वाध ऐं ॿियनि मुतालबनि जी मञता लाइ एहतिजाज कंदड़ 200 खां वधीक मुलाज़िमनि खे पुलिस गिरफ़्तार कयो हो। मुलाज़िमनि ऐं पुलिस में ॻाल्हियुनि दौरान तइ कयो वियो त मुलाज़िमनि जो वफ़द सीनियर वज़ीर शर्जील मेमण ऐं नासिर शाह सां मुलाक़ात करे मुतालबा पेश कंदो। मुलाज़िमनि जो चवणु आहे त डिस्पेरिटी अलाउंस ऐं ॿिया मुतालबा न मञिया विया त एहतिजाज जो दाइरो वधायो वेंदो। अवामी तहरीक जे मरकज़ी सदर एडवोकेट वसंत थरी, मरकज़ी सीनियर नायब सदर नूर अहमद कातियार, मरकज़ी नायब सदर सतार रिंद, मरकज़ी अॻवान लाल जरवार, नूर नबी पलेजो ऐं कादर पंहिंजे गॾियल प्रेस बयान में चयो आहे त चनाब डैम ठाहिण जो ऐलान करे वापडा चेयरमैन मुल्क जे सालिमियत ते हमिलो कयो आहे। डैमनि ऐं कैनालनि खे जग जहान जा माहौलियाती माहिर रद्द करे चुका आहिनि। सिंधु दरिया जो पाणी रोकण लाइ डैमनि ऐं कैनालनि जो ॼार विछायो पियो वञे। चनाब डैम जे मामले ते पीपल्स पार्टी जी मुजरमाणी माठ ॿुधाए थी त पीपल्स पार्टी बिलावल खे वज़ीर अज़म बणाइण जी लालच में सिंध जो सौदो कयो आहे। अॻवाननि चयो त सिंध दुश्मन वापडा चेयरमैन खे फौरी तौरु हटाए समूरनि नवनि डैमनि ऐं कैनालनि जा मनसूबा ख़तमु कया वञनि। हुननि चयो त कारपोरेट फार्मिंग जा मनसूबा सिंध खे तबाह ऐं बर्बाद करण जा मनसूबा आहिनि। कारपोरेट फार्मिंग ऐं SIFC जे ख़ात्मे ताईं नवां डैम ऐं कैनाल ठाहिण जी साज़िश कंदा रहंदा। उन करे कारपोरेट फार्मिंग ख़िलाफ़ु भरपूर अवामी जदोजहद जी ज़रूरत आहे। इन सिलसिले में अवामी तहरीक तरफ़ां 25 जुलाई ते लाड़काणे, 3 अगस्त ते हैदराबाद ऐं 27 जुलाई ते नौशहर फ़िरोज़ ज़िले जे जलालजी चौदगी में एहतिजाजी मुज़ाहिरा कया वेंदा। उन सां गॾु धाड़ेल राज ऐं कारपोरेट फार्मिंग ख़िलाफ़ु 27 जुलाई ते घोटकी में कॉन्फ्रेंस कोठाई वेंदी ऐं 24 अगस्त ते पने आकिल में एहतिजाजी मुज़ाहिरो कयो वेंदो। क़ौमी अवामी तहरीक जे सरबराह अयाज़ लतीफ़ पलीजे चयो आहे त पीपल्स पार्टी जेसिताईं इक़्तिदार में रहंदी तेसिताईं सिंध जा माण्हू उन मां चङाई जी उमेद न रखनि। सिंध जो अवाम करप्ट माफ़िया जे घेरे में आहे। बरसातनि खां पोइ सिंधु दरिया में पाणी जी सूरतहाल बहितर थियण बावजूदि सिंध हुकूमत शाखनि ऐं वाहन जी वक़्त सिर खाटी ऐं सफ़ाई नथी कराए, जंहिंजे करे पूछड़ में पाणी अञा ताईं न पहुची सघियो आहे। सिजावल, बदीन, सांगड़, टंडे, मोहम्मद ख़ान जे ज़िलनि जे पूछड़ वारा आबादगार सरापा एहतिजाज बणियल आहिनि। इरिगेशन खातो करप्शन जे कैंसर में वरितल आहे। शाखनि, वाहन ऐं सिम नालियुनि जी खाटी ऐं सफ़ाई जे नाले में किरोड़े रुपयनि जी करप्शन कई वई आहे। अयाज़ लतीफ़ चयो त वाहन, शाखनि, सिम नालियुनि, कैनालनि ऐं पिञारी वाह जी खोटाई ऐं सफ़ाई थी त बंद मज़बूत थींदा। बोर्ड दौरान हुकूमती नुमाइंदनि वज़ीरनि जूं ज़मीनूं ऐं फसल बचाइण लाइ हथरादू घारा हणी ग़रीब माण्हुनि जा ॻोठ ऐं निढनि आबादगारनि जा फसल ॿोड़ाए छॾनि था। अयाज़ लतीफ़ पलीजे चयो त सिंध जी ज़रई मैशत खे हथ वठी तबाह कयो पियो वञे, जेको दरअसल मुल्क जो नुक़सानु आहे। सिंध में कमंद, फुटियूं, सारियूं ऐं ॿिया फसल पोखियल आहिनि। उन्हनि फसलनि लाइ पाणी घुर्ज ज़रूरी आहे। जेकॾहिं उहे फसल सुकी विया त अरबें रुपयनि जो नुक़सानु थींदो। अयाज़ लतीफ़ पलीजे चयो आहे त करप्शन मुल्की मैशत जो बेड़ो गर्क करे छॾियो आहे। नेब, FIA ऐं एंटी करप्शन खे करप्ट माण्हुनि जे कंट्रोल में मुल्क ऐं क़ौमी शफ़ाफ़ियत सां तरक़ी में रुकावट थी सघे थो। करप्ट वज़ीरनि ऐं कामरनि खे गिरफ़्तार करे उनखे जेल मोकिलियो वञे। अयाज़ लतीफ़ पलीजे चयो त मुल्की तारीख़ में कंहिं बि करप्ट वज़ीर खे गिरफ़्तार करे सज़ा नाहे ॾिनी वई।
जंहिं करे पटेवाली जी नौकरी खां वठी आला पोस्टनि करोड़े रुपयनि में विकिरो थियनि थियूं। जेके कामोरा पैसा ॾेई मुक़ररु थियनि था उहे आवाम जी दौलत ते अची धाड़ा हणनि था। कंहिं बि ऑफिस में आवाम जो मेरिट तहत कमु नथो थिए। अयाज़ लतीफ़ जो वधीक चवणु हो त वफ़ाक़ी हुकूमत इक़्तिदारी मुसलत तहत 18 सालनि खां सिंध खे करप्शन जी कॉलोनी बणाए छॾियो आहे। पीपल्स पार्टी खे सिंध लूटाइण लाइ ॾिनी वई आहे ऐं उन जे बदिले में सिंध जे वसीलनि ते वफ़ाक़ धाड़ा हणी रहियो आहे। करप्शन ऐं सिंध दुश्मनी जो उहो मुल्क दुश्मन सिलसिलो बंदि कयो वञे। सिंधी शागिर्द तारीख़ तालके टंडे बागे जो इजलास सदर आनंदराज कोहली जी सदारत में सलमान हालेपुटो हाउस टंडो बागो ते थी गुज़रियो। इजलास में सिंधी शागिर्द तारीख़ ज़िले बदीन जी जनरल सेक्रेटरी रशीद हालेपुटो ख़ुसूसी शिरकत कई। इजलास में ज़िले बदीन तरफ़ां ऐलानियल 4 अगस्त जी रैली खे कामयाब करण लाइ तयारी कमेटी जोड़ी वई। कोटड़ी इंडस्ट्रीज़ ज़ोन में क़ाइम बिजली जूं तारूं तैयार कंदड़ कंपनी इटलस प्राइवेट लिमिटेड जी इंतज़ामिया माली खसारो ॾेखारे फैक्ट्री खे बंदि करे छॾियो। पोरितनि पंहिंजे हक़नि जी हासिलात लाइ डिप्टी कमिश्नर जामशोरो जी ऑफिस अॻियां एहतिजाजी मुज़ाहिरो करे सख़्त नारेबाज़ी कई। जवाबदारनि खे कानून मूजिबि सज़ा ॾियारण जे लाइ एहतिजाजी मुज़ाहिरो पिणु कयो वियो, जंहिंमें नौजवान इतिहाद ऐं सिविल सोसाइटी जे दोस्तनि शिरकत कई त जीअं मुस्तक़बिल में अहिड़नि वहशनि जी ज़रूरत न थिए जो कंहिं मासूम ॿारड़ी खे हथु लाइनि। मगर अफ़सोस जो राजू खानाणी वासियुनि जी मामूली शिरकत मां इहो महसूसु थिए थो ॼण सभु पंहिंजे वारे जो इंतज़ारु करे रहिया आहिनि या खेनि लॻे थो त असां सां अहिड़ो वाक़ियो पेश न ईंदो। लाड़काणे में इलाहाबाद थाणे जी पुलिस ख़िलाफ़ मेमण बिरादरी पारां एहतिजाजी मुज़ाहिरो कयो वियो। लाड़काणे जे SSP चौक ते धरणे सबबि रोड ब्लॉक थी वियो ऐं एहतिजाजी मुज़ाहिरो पिणु कयो वियो। एहतिजाज कंदड़ वारस अली, काशिफ़ अली, जिनसार, तनवीर ऐं ॿियनि इलाहाबाद थाणे जे SHO इलाहाबाद आसिफ भुट्टो बेगुनाह असांजे नौजवान रहमत अली मेमण खे खणी वई आहे। लाड़काणो असांजो नौजवान जो को बि ॾोह नाहे ऐं पुलिस असां सां नाइंसाफ़ी कई आहे। लाड़काणे में एहतिजाज कंदड़नि DIG लाड़काणो SSP लाड़काणो खां मुतालबो कयो आहे त गिरफ़्तार थियल रहमत अली मेमण खे आज़ादु कयो वञे ऐं SHO इलाहाबाद खे हटायो वञे। शहदाद कोट जी सरकारी अस्पताल में दिलि जे शोबे जे क़याम डॉक्टरनि, डॉक्टरियाणियुनि ऐं दवाउनि जे लाइ एहतिजाजी मुज़ाहिरो कयो वियो। अस्पताल बचायो जदोजहद कमेटी पारां काल 160 ॾींहं बि कामरेड हयात तुनियो, हुबदार मिर्जत, ज़वार आसिफ अली, फैज़ बिरोही, ज़ियाउर रहमान खोसो, ज़ाहिद मगसी, सजाद बोजाणी ऐं ॿियनि जी अॻुवाणी में एहतिजाजी मुज़ाहिरो करे कोटो मोटो चौक ते धरणो हंयो वियो। एहतिजाज कंदड़नि मुतालबो कयो त फौरी तौरु गिरफ़्तार थियल रहमत अली मेमण खे आज़ादु कयो वञे ऐं SHO इलाहाबाद खे हटायो वञे। शहीद बशीर ख़ान कुरैशी मथां सिरड़ी क़ुर्बान थींदड़ शहीद मुश्ताक ख़ासकी अली जी 100हीं वरसी जे मौक़े ते ठठे जे तारीख़ी क़ब्रिस्तान मकली में 24 जुलाई ते शाम जो 5 वॻे शहीद जी मज़ार ते हाज़िरी भरी वेंदी, जॾहिं त 24 जुलाई ते शाम जो 5 वॻे शहीद जी मज़ार ते जसकम चेयरमैन सनान ख़ान कुरैशी, वाइस चेयरमैन डॉक्टर ग़ुलाम सरवर खुश्क, मरकज़ी इंफॉर्मेशन सेक्रेटरी दीदार शाम, ज़िले अॻुवाणनि शहीद मुश्ताक ख़ासकी अली जे वारसनि सां गॾु शहीद जी मज़ार ते हाज़िरी भरे गुलनि जी चादर चाढ़ी ऐं खेसि क़ौमी सलाम पिणु पेश कयो। सखर ऐं लाड़काणे डिवीज़न जे तनज़ीमी दौरे ते निकितल सिंधियन नेशनल कांग्रेस जे वफ़द मरकज़ी चीफ ऑर्गेनाइज़र एडवोकेट मोहब आज़ाद जी अॻुवाणी में डिप्टी चीफ ऑर्गेनाइज़र सारंग जोये, मरकज़ी ऑर्गेनाइज़र एज़ाज़ लगारी, मरकज़ी ऑर्गेनाइज़र मोहसिन सोलंगी, सनाफ़ जे मरकज़ी डिप्टी चीफ ऑर्गेनाइज़र आदिल लगारी ऐं डिग्री कॉलेज ठुल जे चीफ ऑर्गेनाइज़र फरहान बंगलाणी कंदकोट शहर पहुची। GA सिंध मुहाज़ जे ज़िले कंदकोट कश्मीर जे सदर घायल सिंधी जनरल सेक्रेटरी अब्बास बाजकाणी, सिंध सभा कंदकोट जे अॻुवाण नसीबुल्लाह खोसे, STP अॻुवाण जीवन सब्ज़ोई ऐं मुख़्तलिफ़ सियासी समाजी ऐं क़ौमी कारकुननि सां सिंध जे मौजूदा सियासी सूरतहाल
ऐं अगस्त महीने में सिंधियन नेशनल कांग्रेस तरफ़ां निकिरंदड़ सिंध अमन मार्च जे हवाले सां तफ़सीली कचहरी करण सां गॾोगॾु खेनि सिंध अमन मार्च जी दावत पिणु ॾिनी। उन मौक़े ते जीए सिंध मुहाज़ ज़िले जकमाबा जो सदर शुएब नूनारी, बरकत लाशारी, जूनियर बशीर ख़ान सरकी ऐं ॿिया क़ौमी साथी पिणु मौजूदु हुआ। एसटीपी वाइस चेयरमैन निसार अली कीरियो, ज़िले नवाबशाह जो सदर रफ़ीक अली, शाहनवाज़ कीरियो ऐं ॿिनि जी अॻुवाणी में एसटीपी जो वफ़द नवाबशाह भरिसां किरिया मोरी ते कुझु ॾींहं अॻु क़तल थी वियल भंगवार बिरादरी जे 6 ॼणनि जे वारसनि सां ताज़ियत लाइ पहुतो। एसटीपी जे वाइस चेयरमैन निसार कीरियो उन मौक़े ते ॻाल्हाईंदे चयो त सॼी सिंध बदअमनी जे वर चढ़ियल आहे, को बि माण्हू हिते महफ़ूज़ न आहे। असीं मुतालबो था कयूं त DIG SSP नवाबशाह खां क़ातिलनि खे फ़ौरी तौरु गिरफ़्तार करे वारसनि सां इंसाफ़ कयो वञे, ॿी सूरत में एहतिजाजी तहरीक हलाई वेंदी। सिंध पुलिस में आयल नौकरियुनि जे लाइ IBA टेस्ट पास उमेदवारनि खे ऑफर आर्डर नाहिनि मिलिया। केतिरा ई उमेदवार अञा ताईं ऑफर आर्डर खां महरूम बणियल आहिनि। काल्ह सिंध पुलिस में नौकरियुनि लाइ अप्लाई कंदड़ उमेदवारनि ऑफर आर्डर न मिलण ख़िलाफ़ एहतिजाजी मुज़ाहिरो कयो। मोरे प्रेस क्लब अॻियां थियल एहतिजाजी मुज़ाहिरे जी अॻुवाणी जमशेद आमिर, अला बख़्श राहूजो, वकार कोराई, आशिक़ कोराई ऐं ॿिया करे रहिया हुआ। उन मौक़े ते अॻुवाणी चयो त असां 1.5 साल खां सरापा एहतिजाज आहियूं, असांखे पंहिंजो हक़ ॾिनो वञे। असां पुलिस जी टेस्ट पास कई आहे जंहिंमें 60, 70, 80 खां मथे मार्कूं खयूं आहिनि, पर को इंसाफ़ न आहे। ॾिनल टेस्ट में जेके बि घुरिजूं हुयूं उहे समूरियूं पूरियूं कयूं आहिनि, जंहिंमें फिज़िकल टेस्ट, लिखत वारी टेस्ट, इंटरव्यू, कागज़नि जी वेरिफिकेशन, ऑनलाइन वेरिफिकेशन, थाणनि जी वेरिफिकेशन समेत जेका घुरिज हुई उहा पूरी कई आहे। वालदेन जूं उमेदूं ऐं असांजा ख़्वाब आहिनि जिन खे पूरो करण लाइ असां तालीम वरिती ऐं टेस्ट ॾेई पास बि कई, पर असांखे इंतज़ार में रखियो वियो आहे। जॾहिं त घर वज़ीर ज़िया लंजार पाण सिंध असेंबली में चयो हो त सिंध पुलिस में 25,000 नौकरियूं ख़ाली आहिनि। केॾी महिल चवे थो 50,000 नौकरियूं ख़ाली आहिनि, जेकॾहिं ख़ाली आहिनि त असां 16,000 वेटिंग वारनि खे आसरनि में छो रखियो वियो आहे। सिंध सागर पार्टी पारां विछड़ी वियल नौजवान क़ौमी कारकुन, कलाकार ऐं कंपेर ज़ुबैर सागर जी यादि में ताज़ियती मेड़ाको कोठायो वियो। नामियारे क़ौमी कारकुन, सुठे कंपेर, समाज सुधारक, सिंध सागर स्टूडेंट्स फेडरेशन जे अॻूणे मरकज़ी अॻुवाण ऐं सिंध सागर पार्टी ज़िले घोटकीअ जे ऑर्गेनाइज़र ज़ुबैर सागर महर जी यादि में जामशोरे में नामियारे शाइर ऐं तालीमदान अयूब जुणेजे जी सदारत हेठि ताज़ियती गरजाणी थी। गरजाणी में सिंध सागर पार्टीअ जे मरकज़ी अॻुवान सारंग महर, नदीम कलहोड़े, कानूनदान, मुहक़िक़ ऐं तालीमदान फ़हीम नूनारी, समाज सुधारक करीम बख़्श सहारण, प्रोफेसर सदीक़ जोयो, शाइर ऐं कलाकार शौकत सहारण ऐं ॿियनि कामरेड ज़ुबैर सागर महर जी ज़िंदगी, शख़्सियत, किरदार ऐं सिंध जी हाणोकी सियासी सूरतहाल बाबति पंहिंजा वीचार वंडिया। मुक़ररनि चयो त सिंध जे क़ौमी मसइलनि जो हल सियासी, तनज़ीमकारी ऐं क़ौमी ॿधी में आहे। सिंधी क़ौम क़ौमी हलचल लाइ तयारु आहे। सिंध दोस्त, सेक्युलर ऐं जमहूरी अवामी क़यादत जी ज़रूरत आहे। हिन गरजाणी में शौकत सहारण पंहिंजी सिंधी क़ौमी शाइरी ऐं अयूब जुणेजे उस्ताद बुख़ारी जी इनक़लाबी शाइरी ॻाए ॿुधाई। अयूब जुणेजे पंहिंजी शाइरी पिणु पेश कई। सिंध खां विछड़ी वियल सरगर्म क़ौमी कारकुन, समाज सुधारक, क़ौमी कलाकार ऐं सुठे कंपेर कामरेड ज़ुबैर सागर महर जी यादि में थियल ताज़ियती गरजाणी में फ़क़ीर मोहम्मद खैरुल, अहमद अली मगसी, वहीद मुस्तफ़ा लाशारी, वकार नुहाणी, सूर्या महर, सुल्तान अहमद, मोहम्मद सलेमान ऐं ॿियनि पिणु शिरकत कई। कुबे सईद ख़ान जे शाखनि में पाणी न छॾण ख़िलाफ़ आसिफ़ मगसी, अब्दुल ख़ालिक़ खोसो, हबीबुल्लाह जरवार, इसाक़ मुगैरी, मौलाना अब्दुल अज़ीज़ बुरड़ो ऐं ॿियनि जी अॻुवाणी में एहतिजाजी मुज़ाहिरो कयो वियो। उन मौक़े ते आबादगारनि दाहींदे चयो त आपाशी अमलदारनि जी नाअहली सबबि तालके कुबे सईद ख़ान जे 7 शाखनि में पाणी जी खोट शिदत इख़्तियार करे वई आहे।
ज़रई पाणी जी खोड़ जे करे लखें एकड़नि ते पोखियल फसल ऐं बीजारो सड़ी रहियो आहे। उन मौक़े ते हुननि मुतालबो कयो त आपाशी अमलदारनि खे फौरी तौरु हटाए कुबे सईद ख़ान जे शाखनि में पाणी छॾे बेचैनी ख़तमु कई वञे। ॿी सूरत में एहतिजाजी तहरीक हलाई वेंदी। ऐवान ज़राइत सिंध 45% ज़रई इनकम टैक्स खे मुकमिल तौर ते रद्द करे छॾियो। ऐवान ज़राइत सिंध जो इजलास चीफ पेटरन ऐं मरकज़ी सदर प्रोफेसर सैयद नदीम कमर जी सदारत हेठि ऐवान ज़राइत जे हेड क्वार्टर हैदराबाद में थियो, जंहिंमें सॼी सिंध मां आबादगारनि वॾे अंग में शिरकत कई। इजलास में सिंध जे आबादगारनि हुकूमत पारां IMF जे चवण ते 45% ज़रई इनकम टैक्स लॻाइण ते सख़्तु एहतिजाज कंदे अहिड़े टैक्स एक्ट खे गैर आइनी ऐं गैर इख़लाक़ी क़रार ॾींदे मुकमिल तौर ते रद्द करे छॾियो, जॾहिं त अहिड़े क़ानून खे अदालत में चैलेंज करण जो पिणु ऐलान कयो वियो। उन मौक़े ते हुन चयो त आबादगारनि खे ज़रई जिन्सनि जो को बि मुनासिबु अजूरो न मिली रहियो आहे। ज़रई इनकम टैक्स लॻाइण जी का बि बुनियादी वजह नज़र नथी अचे। ऐवान ज़राइत सॼी सिंध जे आबादगारनि खे ज़रई इनकम टैक्स न ॾियण जी अपील कंदे चयो आहे त जेकॾहिं हुकूमत टैक्स न ॾियण जे बुनियाद ते गिरफ़्तारियूं कंदी त सिंध जा किरोड़े आबादगार गिरफ़्तारी ॾियण लाइ तयारु आहिनि, पर उहे ज़रई इनकम टैक्स कॾहिं बि न ॾींदा। ऐवान ज़राइत अहिड़े ज़रई इनकम टैक्स जो बाइकाट करण जो ऐलान कंदे हुकूमत खे अपील कई आहे त आबादगारनि खे सनअतकारनि जे तर्ज़ ते टैक्स लॻाए छूट ॾिनी वञे। इजलास में ऐवान ज़राइत सिंध कणक जो अघु न मिलण करे कणक जी पोखीअ जे बाइकाट जो ऐलान कयो आहे। उन मौक़े ते चयो वियो त आबादगार कणक जी जॻह ते मुतबादिल फसल सरह, कलौंजी, सूरजमुखी समेत ॿिया ॿिज जा फसल पोखियनि। इजलास में आबादगारनि चयो त कणक जे फसल जो इंतिहाई घटि अघु हुजण जे करे फसल ते ख़र्च थींदड़ लाॻत बि नथी निकिरे। उन करे असां हिन साल कणक जे फसल जी पोखी न करण जो फ़ैसिलो कयो आहे। इजलास में ऐवान ज़राइत तरफ़ां हलंदड़ साल कपह जे फसल में 40% लात ते सख़्तु ॻणती जो इज़हार कंदे चयो वियो त हिकु अंदाज़े मूजिबि हिन साल 40 लख ॻुठिड़ियुनि खां मथे कपह जी उपत न थींदी। आबादगारनि हिन साल कपह जो अघु तमामु घटि ₹6,500 फ़ी मण मिली रहियो आहे, जॾहिं त सिंध जी ज़राइत खाते जे वज़ीर हैदराबाद में कपह जो अघु ₹11,000 ॾियारण जो वाइदो कयो हो, पर उन ते को बि अमल न थियो। उन करे ऐवान ज़राइत सिंध हुकूमत खे अपील करे थी त कपह ते मक़ामी सतह ते लॻायल 18% मुकमिल तौर ते ख़तमु करे 0% कयो वञे ऐं ॿाहिरां कपह घुराइण ते 25% टैक्स लाॻू कयो वञे, जंहिंसां ॿाहिरीं कपह घुराइण जी हौसला अफ़ज़ाई न थींदी। इजलास में कबूल मोहम्मद खटियाण, ज़ाहिद हुसैन भुरगड़ी, नबी बख्श सठियो, रईस शाहनवाज़ ख़ान जमाली, असगर ख़ान नूनारी ऐं ॿियनि अॻवाननि वॾे अंग में शिरकत कई। बख्शापुर जे बडाणी वरई इलाइक़े जे ॻोठ जाम मीरल सांगी मां 2 ॾींहं अॻु अगवा थियल नीगर मंसूर सांगी खे पुलिस बाजियाब कराए नाहे सघी। पुलिस मां आसिरो पले मंसूर सांगीअ जो पीउ ऐं ॿिया वारस पाक किताब खणी नीगर जी बाजियाबी लाइ कचे पहुता। कचे में क़ुर पाक घुमाईंदे मग़वी नीगर जे पीउ साफ़िन खे ॿुधायो त बडाणी पुलिस नीगर जी बाजियाबी लाइ के बि जोॻा उपाउ नाहिनि वरिता, न वरी अगवा कंदड़ गैंग जो पतो लॻाए सघी आहे। हुन चयो त क़ुर पाक खणी कचे पहुता आहियूं, मिसकीन आहियूं, असां मथां रहम करे नीगर वापसि कराइण में मदद कई वञे। सिंध तरक़ी पसंद पार्टी जे चेयरमैन डॉक्टर कादिर मंगसी चयो आहे त सिंध में जागीरदारी निज़ाम अवाम जी बदहाली, तालीम जी तबाही, बेरोज़गारी ऐं वसीलनि जी ग़लति विरासत जो बुनियादी ज़िम्मेवार आहे। हुन इल्ज़ाम हयो त पाकिस्तान पीपल्स पार्टी गुज़िरियल केतिरनि ॾहाकनि खां हिन इस्तिसाली निज़ाम खे वधीक मज़बूत करे रही आहे। सदाईं जागीरदारनि, वॾेरनि ऐं बासरनि खे इक़्तिदार ताईं पहुचाए सिंध जे पोहरियत अवाम जे नुमाइंदगी जी राह रोकी वई आहे। डॉक्टर कादिर मक्सी चयो त जागीरदार कंहिं बि सूरत में सिंध जी हक़ीक़ी नुमाइंदगी नथा करे सघनि, छो त संदन मुफ़ाद अवाम सां नाहिनि पर पंहिंजी ज़िमेदारी, दौलत ऐं ताक़त जे तहफ़ुज़ सां जुड़ियल आहिनि।
हुन चयो त सिंध जी तारीख़ शायदि आहे त वॾेरनि जागीरदारनि सिंध खे कुझु बि नाहे ॾिनो सवाइ इज़त साल गुरबत ऐं सियासी ग़ुलामी जे। पार्टी चेयरमैन ज़ोर भरे चयो त हाणे वक़्तु अची वियो आहे त सिंध जो पोरित तबिको हारी मज़दूर नौजवान उस्ताद वापारी ऐं शागिर्द पाण अॻिते अचनि। हीअ असीं अव्हां जी ख़िदमत में पेश करे रहिया हुआसीं ख़बरूं। इन्ही ते ई प्रोग्राम ख़बरुनि जी दुनिया जो वक़्तु पुॼाणी ते पहुचे थो। पंहिंजे मेज़बान हबीब लगारी खे ॾींदा इजाज़त। जॾहिं पेर तेॾ ख़ैर। अवां जी समातुनि ताईं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन